डेली यूज़ इंग्लिश सेंटेंसेस। छा तव्हां मूंखे नथा सुञाणियो? छा तव्हां मूंखे नथा सुञाणियो? डोंट यू रिकॉग्नाइज़ मी? डोंट यू रिकॉग्नाइज़ मी? मां पंहिंजा कपिड़ा इस्त्री करे रही आहियां। मां पंहिंजा कपिड़ा इस्त्री करे रही आहियां। ऐं मेल हीअं चवंदो, मां पंहिंजा कपिड़ा इस्त्री करे रहियो आहियां। I am ironing my clothes. I am ironing my clothes. बरसात जल्द बंदि थी वेंदी। बरसात जल्द बंदि थी वेंदी। The rain will cease soon. The rain will cease soon. तव्हां छा चयो? तव्हां छा चयो? What did you say? What did you say? मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां। मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां। ऐं फीमेल हीअं चवंदी, मां तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां। I am talking to you. I am talking to you. कुतो भौंके थो। कुतो भौंके थो। The dog barks. The dog barks. मूंखे चकर अची रहिया आहिनि। मूंखे चकर अची रहिया आहिनि। I am feeling dizzy. I am feeling dizzy. हू हिकु जुआबाज़ आहे। हू हिकु जुआबाज़ आहे। He is a gambler. He is a gambler. नंगे पैर ॿाहिरि न वञो। नंगे पैर ॿाहिरि न वञो। Don't go out barefooted. Don't go out barefooted. कुझु त गड़बड़ आहे। कुझु त गड़बड़ आहे। Something is fishy. Something is fishy. अज़ान अची रही आहे। अज़ान अची रही आहे। Call to prayer is being recited. Call to prayer is being recited. छा तूं मूंखे धमकी ॾेई रहियो आहीं? छा तूं मूंखे धमकी ॾेई रहियो आहीं? ऐं फीमेल लाइ हीअं चवंदासीं, छा तूं मूंखे धमकी ॾेई रही आहीं? Are you threatening me? Are you threatening me?